सिंधी ॿोली ॾींहं जूं ख़ाली भारत में न पर दुनिया जे कुंड कुंड में टिरियल पखिड़ियल सिंधियुनि खे लखे न करोड़े न अरबे खरबे वाधायूं। हिन वीडियो में असां 4 राणियूं तव्हां लाइ हिकिड़ी ॾाढी ख़ासि पेशकश करण वारा आहियूं। अचो वीडियो शुरू कयूं। असां राणियूं इहो वीडियो चालू कयूं उन खां अॻु प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब जे पासे में घंटी ज़रूरु वॼाइजो जीअं असां नओं वीडियो विझूं त तव्हांखे ख़बर पए। असांखे इंस्टाग्राम ते बि फॉलो कजो ज़रूरु। सब्सक्राइब कयो चैनल खे, इंस्टाग्राम ते फॉलो कयो, वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो। अचो वीडियो स्टार्ट कयो। Hi guys, hi dash I'm sorry, मूंखे साहिब दादा रिक्वेस्ट कया कि मां न चवां मुंहिंजो फेवरेट अखर पर तव्हां सम्झी विया। मित्रों, सिंधी ॿोली ॾींहं जूं ख़ाली भारत में न पर दुनिया जे कुंड कुंड में टिरियल पखिड़ियल सिंधियुनि खे लखे न करोड़े न अरबे खरबे वाधायूं। अॼु जो इहो प्रोग्राम मूंखे ईअं थो लॻे मां स्टेज ते बीठी आहियां, होस्टिंग थी कयां। यू नो, आई एम द होस्ट, आई लव बीइंग द होस्ट। अॼु जो इहो प्रोग्राम साहिब बिजानी दादा फ्रॉम द इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, द डायरेक्टर साहब उतां जा, महेश खिलवानी सर जंहिंजे बारे में मां 2 मिंटे में ॻाल्हाईंदमि, ऐं मां असां टिनी गॾिजी करे इहो प्रोग्राम तव्हां लाइ ठाहियो आहे, सिंधी लैंग्वेज डे स्पेशल। ओके, मां अॼु ॾाढी ख़ुशि आहियां छाकाणि त अॾोके ॾींहुं भारत सरकार सिंधी जातीअ जे भावनाउनि जो मान रखियो, सिंधी ॿोलीअ खे भारत जे विधान में, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन में दाख़िल कयो। असां इन ते हिकिड़ो रील ठाहियो आहे तव्हां लाइ इंस्टाग्राम ते, उहो बि प्लीज़ ॾिसजो इफ यू आर नॉट फॉलोइंग अस ऑन इंस्टाग्राम @सिंधी फिल्म फेस्टिवल। एंड इन टॉपिक ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन में सिंधी भाषा खे कीअं दाख़िल कयो वियो। अचो त हाणे इन बारे में असां वधीक ॼाण आदिपुर जी श्रीमती दीपा भाग्या खां हासिल कयूं। अॼु 10 अप्रैल आहे, सिंधी ॿोली तस्लीमी ॾींहुं। विरहाङे बैदि 26 जनवरी 1950 खां भारत सां नओं जोड़जक लागू थियो। उन जोड़जक मूजिबि 14 मुख्य ॿोलियूं तस्लीम कयूं वयूं, पर कम नसीबीअ सां सिंधी ॿोली शामिल कान हुई। भारत जे सिंधी साहित्यकारनि, कलाकारनि ऐं विद्वाननि ज़ोरदार आवाज़ उथारियो। सरकार खां पंहिंजे विधान में सिंधी ॿोलीअ खे बि शरीक करण लाइ तलब कई, पर सरकार न मञियो। आहिस्ते आहिस्ते सिंधियुनि जी इन वाजिबी घुर हिकु आम सांतीकी हलचल जो रूप वरितो। पार्लियामेंट जा दरवाज़ा खड़काया विया, जुदा जुदा पार्टियुनि ऐं उन्हनि जे एवज़ियुनि खे ज़हन नशीन करायो वियो त सिंधी हिकु उसरियल ॿोली आहे जंहिंखे पंहिंजी लिपि, पंहिंजो छपियल साहित्य, लोक साहित्य आहे। पंहिंजो राज्य न हुअण सबबि पाण इहा मर्कज़ी सरकार जी उसूली जवाबदारी आहे त खेसि भारत जे विधान में जोगी जाइ ॾिनी वञे। इन वक़्तु भारत जे पहिरें प्रधानमंत्री श्री जवाहरलाल नेहरू चयो त सिंधीअ खे ॿियनि भाषाउनि जियां समूरा हक़ ऐं सहूलियतूं मिलंदियूं, पर विधान में खेसि दाख़िल करण खां हुन मजबूरी ॾेखारी। सिंधियुनि जो इहो सांतीको तहरक हलंदो रहियो। हर आम सिंधीअ जी इहा ई हिकु घुर हुई, सिंधीअ खे भारत जे जोड़जक में 15वीं भाषा तौरु शामिल कयो वञे। विच में चीन ऐं पाकिस्तान सां जंगियुनि सबबि इहा हलचल के क़दुरु शांत थी, पर रुकी कान। हालतूं साज़गार थियण बैदि वरी ज़ोर वठण लॻी। आख़िर भारत जे टें प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधीअ सिंधियुनि जी इन वाजिबी घुर खे मंज़ूर कयो। लोकसभा ऐं राज्यसभा में विधान में दुरुस्ती बिल आणे सिंधी भाषा खे जोड़जक में 15वीं भाषा तौरु तस्लीम कयो वियो। भारत जे राष्ट्रपतिअ बिल ते
10 अप्रैल 1967 में चेटीचंड जे ॾींहुं सही कई ऐं इहो शुभ ॾींहुं असीं सभु सिंधी हर साल सिंधी ॿोली तस्लीमी ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। कहिड़ो मस्त तरीक़े सां एक्सप्लेन कयो न दीपा। हाणे मां अॻिते कुझु चवां इन खां अॻु हिकु गीत ॿुधंदा, सिंधी गानो। अवां गीत ॿुधो, अचो त असां हाणे गीत ॿुधूं। मां सम्झां थी स्वर्गवासी वलीराम कृष्णानी जो लिखियल अॼोके मौक़े सां ठहकंदड़ सिंधियत जे जज़्बे सां भरपूर गीत ॿुधणु बहितर थींदो। सिंधी आहियूं सीरत सिंध जी साॼींदासीं साह सां, भले त हुजूं धारियनि जे विच में, सिंधी सॼायूं चाह सां, सिंधी सॼायूं चाह सां। ॻाए रही आहे नंढड़ी पर अवां जी ॼातल सुञातल कलाकार सिमरन टिलवाणी पंहिंजे दिलसोज़ ऐं सुरीले आवाज़ में। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सिंधी आहियूं सीरत सिंध जी, साॾींदासीं साह सां, साॾींदासीं साह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सिंधी आहियूं सीरत सिंध जी। कलीच धर्मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली, कलीच धर्मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली। तंहिंखे कीअं भुलायूं जंहिंमें माउ ॾिनी आ लोली, तंहिंखे कीअं भुलायूं जंहिंमें माउ ॾिनी आ लोली। आहे दिलनि जो नातो हरदम, आहे दिलनि जो नातो हरदम, बेदिल बेकस शाह सां, बेदिल बेकस शाह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सिंधी आहियूं सीरत सिंध जी। रत जे कतरे कतरे अंदर वसे थी सिंधू धारा, रत जे कतरे कतरे अंदर वसे थी सिंधू धारा। पलाह जैदा राती ही मुँह पमनाणीअ पारा, पलाह जैदा राती ही मुँह पमनाणीअ पारा। असां उन्हनि खे यादि कंदासीं, असां उन्हनि खे यादि कंदासीं, हरदम नित वेसाह सां, हरदम नित वेसाह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सिंधी आहियूं सीरत सिंध जी। सिंधियत जो ही ॾींहुं सदोरो सिंधी सभु मल्हायूं, सिंधियत जो ही ॾींहुं सदोरो सिंधी सभु मल्हायूं। हुजूं जिते बि अमरलाल जी जय जयकार मचायूं, हुजूं जिते बि अमरलाल जी जय जयकार मचायूं। हर हंधि मेला लॻंदा रहंदा, हर हंधि मेला लॻंदा रहंदा, ख़ासा ख़ल्क़ अथाह सां, ख़ासा ख़ल्क़ अथाह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सिंधी आहियूं सीरत सिंध जी, साॾींदासीं साह सां, साॾींदासीं साह सां। भल त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां, सिंधी सॾायूं चाह सां। छा तासीर अथसि सिमरन जे आवाज़ में। हाणे मां तव्हांखे मिलायांव थी हिन गुॾड़ीअ सां जंहिंजो नालो आहे हनी खिलवाणी। हनी खिलवाणीअ खे सॼो सिंधी जगत ई न बट गैर सिंधी बि सुञाणनि। तव्हां हनी सां असांजे चैनल ते शहीद कंवर फिल्म में जेको हनीअ शहीद कंवर जो रोल प्ले कयो हुयो उन सां रिलेटेड इंटरव्यूज़ ॾिठा हूंदा। हनी कलाकार त आहे ई बट सिंधियत जे जज़्बे जे सिलसिले में हूअ सदाईं अॻिते रही आहे। असांजो चवणु मञी करे
हनी तव्हांखे अॼु जे ॾींहं अहमियत जे बारे में ॾिसूं छा थी ॿुधाए। प्रेज़ेंटिंग टू यू हनी खिलवानी। वनी विसारी नोथो ॿोली बुछड़ो थींदई हार, वनी विसारी नोथो ॿोली बुछड़ो थींदई हार, सिंधी आहीं सिंधी आहीं सिंधी थी चओ जय जय झूलेलाल, सभई चओ जय जय झूलेलाल। जी हाँ, अॼु 10 अप्रैल सिंधी भाषा ॾींहं ते मां बसि इहो ई चवणु चाहींदसि त दोस्तों सिंधी ॿोली निहायत अहमियत वारी ॿोली आहे जेका असांखे कंहिं बि हालत में छॾणु न घुर्जे। जी हाँ, बिल्कुलु छॾणु न घुर्जे। जेकिन माण्हुनि खे ईअं लॻे थो त सिंधी सिखण मां कोई फ़ाइदो ई कोन्हे, उन्हनि खां मां बसि इहो ई पुछणु चाहींदसि त छा असां सिंधी एतिरा स्वार्थी थी चुका आहियूं जो असां हर ॻाल्हि में पंहिंजो फ़ाइदो था ॻोल्हियूं ऐं असांजी माखीअ खां पोइ मिठड़ी सिंधी ॿोली मादिरी ॿोली खां ईअं बेरुखा थियूं। जीअं माउ बिना हर बार बेगानो आहे, तीअं ई पंहिंजी मादिरी ॿोली बिना असां सभु सिंधी बेगाना आहियूं। जी हाँ, असांखे पंहिंजी ॿोलीअ जो मान करणु घुर्जे, तॾहिं ई दुनिया असांजी ॿोली जो मान कंदी। ज़िंदह तूं आहीं सिंधी, ज़िंदह जे तुंहिंजी ॿोली। भले ई असां ॿियूं भाषाऊं ॻाल्हायूं पर प्रायोरिटी पंहिंजी ॿोलीअ खे ई ॾियूं, पंहिंजी ॿोलीअ खे पुख़्तो रखूं। सिंधी ॿोली न रुॻो असांखे रेडियो, यूनिवर्सिटीज़ ऐं अकेडमीज़ में नौकरी ॾियारे सघे थी, पर हीअ IAS लाइ पिणु क़बूल थियल ॿोली आहे। न सिर्फ़ असां पंहिंजे घरनि में पर ॿाहिरि बि हर सिंधीअ सां ॿारनि बच्चनि सां सिंधीअ में ई ॻाल्हायूं। जी हाँ, असांजी सिंधी संस्कृतीअ जे वाधारे लाइ असां अथक कोशिशूं कयूं, सिंधी वेस्ट वॻा पायूं, सिंधी खाधा खाऊं ऐं इहो ई न, असांजी नौजवान पीढ़ीअ खे सिंधी साहित्य ऐं असांजे शाह सचल सामीअ जा गुणगान ॿुधायूं। जी हाँ, अचो त असां सभई गॾिजी सिंधी ॾिण मल्हायूं। अचो त फ़ख्रु सां चऊं असीं सिंधी आहियूं, असीं सिंधी आहियूं। अचो गॾिजी प्रण कयूं सिंधी ॿोली ऐं सिंधियत खे अॼु असीं वरी बचायूं, वरी वधायूं। जय झूलेलाल। भारत जे विधान में सिंधी ॿोलीअ खे दाख़िल कराइण लाइ असांजे बुज़ुर्गनि 20 साल जाम जफ़ाकशी करे हक़ वठी ॾिनो। मां ख़ुशि आहियां, तव्हां बि ख़ुशि आहियो, असां सभु सिंधी जाम ख़ुशि आहियूं, पर पोइ बि दिलि जे कुंड मां उदासी लिया पाए रही आहे। हर को पाण खां पुछे, छा असां पंहिंजे मिठी मातृभाषा तरफ़ ईमानदार आहियूं? छा असां घर जे अंदरि या ॿाहिरि पंहिंजनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं? छा असां सिंधीअ खे वधाइण विझाइण लाइ अमली उपाय कयूं अथा? छा असां पंहिंजे ईंदड़ नस्ल खे पंहिंजे वरसे खां वाक़ुफ़ कयूं था? जवाब आहे न न न, सफ़ा न। प्रोफेसर मंघाराम मलकाणीअ कंहिं वक़्त ते इहो शक ज़ाहिर कयो हुयो त सरकारी दफ़्तर में दाख़िल थियण बैदि किथे सिंधी असांजे घरनि मां निकिरी त न वेंदी। अॼु इहा अॻकथी सही साबित थी रही आहे। सिंधी घरनि मां हकालजी रही आहे। जवाबदार केरु? असीं सिंधी पाण। मां पुछां थी, अगरि सिंधी सिंधीअ में न ॻाल्हाईंदा त छा मराठा ऐं मद्रासी सिंधीअ में ॻाल्हाईंदा? सिंधियुनि जी जाइ इंग्लिश, हिंदी ऐं मकाणी ॿोलियूं वठी रहियूं आहिनि। अगरि असां ॿियनि जा लथल कपिड़ा नथा पायूं, ॿियनि खां वरतल खाधो नथा खाऊं, ॿियनि जी का बि चीज़ वड़ पाईंदे असांखे शर्म थो थिए, त पोइ पंहिंजी सिंधी ॿोली छॾे ॿियनि जी भाषा ॻाल्हाइण में शर्म छो नथो थिए? छो नथो थिए शर्म? आख़िर अचे छो नथो शर्म? पंहिंजे घर वारनि सां सिंधी छॾे इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती ॻाल्हाइण में छो नथो अचे शर्म? आख़िर छो नथो अचे शर्म? असांजे शाइर नारायण श्याम चयो आहे, अलाह ईअं न थिए, अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़जे, अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़जे, किताबनि में लिखजे, हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। काश ईअं कॾहिं बि न थिए। सिंधी पंहिंजे साॻे सभागे शाहूकार वरसे जो क़दुरु कनि छल, पंहिंजे ॿोलीअ खे सुञाणनि ऐं नारायण श्याम जी अॻकथी, नारायण श्याम जो इहो शक ग़लति साबित कनि। त इहो हुयो असांजो प्रोग्राम। साहिब बिजानी दादा, I love him so much and उन्हनि जे करे ही इहो वीडियो ठही सघियो। साहिब बिजानी दादा एॾी जफ़ाकशी करे सभु वीडियोस ठाहे करे, महेश खिलवानी सर इहे वीडियोस एडिट करे असांखे आदिपुर मां मोकिलिया
एंड आई एम जस्ट सो ग्रेटफुल। भगवान जा लखे करोड़े खरबे शुक्राना आहिनि कि असां सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल जे थ्रू तव्हां ताईं पहुचूं था। पंहिंजे सिंधी भाषा लाइ हर हफ़्ते हिकु ॿ टे जेतिरा वीडियोस थियनि था ठाहियूं था, ओरिजिनल कंटेंट था ठाहियूं, कुछ कॉपी पेस्ट नथा कयूं, कुछ नओं था कयूं ऐं हर वीडियो में पंहिंजी सॼी जान था लॻायूं। सच्ची में तव्हांजो दिल सां थैंक यू जो तव्हां असांखे सपोर्ट था कयो, चैनल खे सब्सक्राइब था कयो एंड असांजे वीडियोस खे पसंदि था कयो। तव्हां बिना असां न आहियूं। थैंक यू। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। विशिंग यू ऑल अ वेरी हैप्पी सिंधी लैंग्वेज डे। प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो, असांखे हेठि कॉमेंट्स में पंहिंजो फीडबैक ॾियो, हिन वीडियो खे शेयर कयो, वीडियो खे लाइक कयो एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में। बाय।